अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जी आरियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियूं। छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त टी। घोरी सा आऊं। साम्हूं तरे ते हफ़ीज़ वेठो, उदास ऐं उॿाणको। भरिसां मुजीब मुंहुं लथल पलथी हयो वेठो हो। सिंध जो नओं नसुल हो जो उभरी ऐं उसरी रहियो हो। पासे में ई संदन ख़ानदानी ऐं आबाई क़ब्रिस्तान में हिकु ताज़ी तुरबत गुलनि सां सथी पई हुई। पुराणो नसुल पंहिंजो वक़्तु, दौर ऐं उमिरि पूरी करे दफ़नाइजी चुको हो। हिननि जो पीउ फ़ौत थी धरतीअ खे मोटाइजी चुको हो। हिकु दौर, हिकु नसुल ख़तमु थी चुको हो। हिकु सियासी दौर ऐं नसुल जो अंतु थियो हो, या अञा बि ईअं चइजे त हिकु ख़तमु थियल सियासी फ़िक्र वारे दौर जा रहियल खुयल आसार ख़तमु थिया हुया। सारी सखर में चौॿोल हो। पीरज़ादो अब्दुल सत्तार गुज़ारे वियो। पीरज़ादो साहब रिहलत करे वियो। मियां अब्दुल सत्तार फ़ौत थी वियो। हफ़ीज़ जो वालिद वफ़ात करे वियो। मुजीब जो मुशफ़िक़ पीउ हिन जहान मां लाॾाणो करे वियो हो। पर कंहिं न चयो त सिंध जी सियासी तारीख़ जो हिकु अहम बाब पूरो थी वियो हो, त सिंध पंहिंजो हिकु मुरबी ऐं महबूब पुटु विञायो हो। अॼु न रुॻो सिंध जी नई उभरंदड़ नसुल ऐं सियासी अॻुवाणनि जो पीउ ऐं वाहरू मरी वियो हो, पर मादरे सिंध जे कुख मां जनमु वठंदड़ हिकु अमल माणिक संदसि गोद में वञी आरामी थियो। सिंध जी सियासत में सिंध जा कई अहिड़ा सपूत पे पैदा थिया आहिनि जिन मां हर कंहिं पंहिंजे दौर में पंहिंजे कंहिं मौक़िफ़, अमल या किरदार सां उन जी ख़िदमत पे कई आहे। कनि जेलनि में पे जिदोजहद जारी रखी उन जे सींद संवारण जी कोशिशि कई। कनि मार्ग में री माग माण खां अॻु ई पंहिंजी जान फिदा करे छॾी। पर हिन सभागी सिंध खे अहिड़ा सपूत घटि मिलिया जन इक़्तिदार में रही बि उन जी थञ सम्झी उन जे एवज़ सिंध जे सींद जो सौदो न कयो। पोइ ईअं कंदे कनि जान ॾिनी, कनि इक़्तिदार छॾियो, पर मादरे वतन जी थञ न लॼायाऊं ऐं उन जो मान रखियाऊं। उन्हनि सियासी सरवाणनि में शहीद अला बख़्श जो मिसाल त हमअसर तारीख़ में मिलणु मुश्किल आहे, पर कंहिं ख़ासि सियासी मोड़ ते अची हिन शहीद जी अवाइली सियासी साथी पीरज़ादे अब्दुल सत्तार बि पाण मोखियो ऐं पंहिंजो हक़ु सिंध ॾांहुं अदा कयो। अॼु असां वटां उहो अब्दुल सत्तार पीरज़ादो हलियो वियो आहे, जंहिं सिंध जे अणबी सींद में तेल विझी उन जे वारनि ॻंढण जी कोशिशि कई, जंहिं सिंध जे पकियल फटनि ते आथत ऐं इलाज जे पहन रखण जी कोशिशि कई ऐं उन ॾोह में पंहिंजा हथ कपाया। मर्कज़ जो मतूब थियो, जंहिं सिंध जे विञायल विथ खे वराए माण जी कोशिशि कई, पर ॾाढ ऐं जबर जी ॾंडे खेसि केराए विधो। अॼु उन शख़्स रिलत कई हुई जंहिं सिंध जी जदीद सियासत में नए रिवाज ऐं रीत जो बुनियादु विधो ऐं सिंध जे संदन ऐं अहिया लाइ पंहिंजो इक़्तिदार क़ुर्बान कयो, जंहिंखे सियासतदान हासिल करे मरण बाद ई या किन्नू थी कढजण बाद छॾींदो आहे। शहरदारीअ सबबि हिन सां मुंहिंजा कई नाता हुया। बाबा सां पुराणी सिक ऐं दोस्तीअ सबबि खेसि नंढे हूंदे खां ई चाचा सां ई सॾींदो हुउसि। हू मुंहिंजे हम मकतब ऐं जेॾे हफ़ीज़ जो पीउ हो। पोइ जे सफ़र जे साथी सिंध महाज़ ऐं अवामी लीग जे रफ़ीक मुजीब जो महिरबान वालिद हो। नंढे हूंदे खां ई बाबा साईंअ सां साणसि मिलणु थींदो रहंदो हो, पर बाबा जे दोस्त ऐं रिवायती सियासतदान जी हैसियत में संदसि सही रूप मूं 1954 ईस्वीअ में ॾिठो। उन खां पोइ हू मुंहिंजे लाइ हिकु आम रिवायती वज़ीर ऐं सियासतदान वधीक थी उभिरियो ऐं जाप पज़ीर थियो। 1954 ईस्वीअ जो अक्टूबर या नवंबर जो महीनो हो। 1 यूनिट ठाहिण जो मनसूबो घड़िजी तयारु थी चुको हो। सिंध जे पीरज़ादा वज़ारतल वॾनि लमन में हुई। असां सिंधी शागिर्दनि गॾिजी कराचीअ में हिकु एक्शन कमेटी ठाही, जंहिंमें 6 मेंबर हुया ऐं उन जो कमु 1 यूनिट जी मुखालफ़त करण ऐं आम राय मुरतब करणु हुयो। कमेटीअ उन वक़्त जे सिंधी सियासतदाननि सां उन सिलसिले में मिलणु शुरू कयो। साईं GM सैद, जतोई, शेख अब्दुल हमीद सिंधी खुलियो खुलायो उन जी मुखालफ़त करे रहिया हुया।
पर पीरज़ादे बाबति अञा माण्हू वाज़ ऐं साफ़ न हुया। हिकु अजीब क़िस्म जी छह पंज क़िस्म जी राय ज़नी हुन लाइ उन वक़्तु थी रही हुई। असां साणसि मिलण वियासीं। उहो नेपियर बैरकस वारे वज़ीर आला वारे ऑफिस में असांखे मिली वियो। उन वक़्तु मर्कज़ी सरकार खेसि 2 ऑप्शन ॾिना हुया, 1 यूनिट जी हिमायत करे ऐं असेंबलीअ में उन जी हिमायत में ठहराव पास कराए या इस्तीफ़ा ॾिए त संदसि जाइ ते कंहिं पिठूअ खे आंदो वञे। हिन ॿिन्ही रिथुनि खे ठुकराए छॾियो, छो जो खेसि पंहिंजे ऐवान में अक्सरियत ऐं उन में एतमाद हो। हिन खे ख़ातिरी हुई त सिंधी सोन ते या सूरनि हेठि सेण न मटाईंदा। जॾहिं असां खेसि अफ़वाहनि बाबति ॿुधायो त उन हालत में खेसि ॾिसी करे खोड़े तां पिरोडा लाहे अॻु में आंदो वेंदो त मुर्की जा संदसि मख़सूस ऐं महबूब मुर्क हूंदी हुई। वरंदीअ में चयाई, मन सलामत सुपरी घोरी सा आऊं। पाण इक़्तिदार घोरे वज़ारत तां हथु खयाई, पर इब्तिदाई दौर में 1 यूनिट ख़िलाफ़ु हलायल जिदोजहद लाइ दुखायल दूंहीं खे चिणग में तब्दील करे छॾियाई। सचपच त संदसि मुड़सीअ वारे मौक़िफ़ ई असां छोकिरनि ऐं अदीबनि खे छोरो महसूसु थियणु न ॾिनो ऐं इख़लाक़ी हिमत अफ़ज़ाई कई जो असां 1 यूनिट जे मुखालफ़त खे जारी रखण जो अज़म करे छॾियोसीं। पीरज़ादे खे न रुगो सिंध सां मुहबत हुई, पर उन जे अदब ऐं सकाफ़त सां बि बेपनाह मुहबत हुई। शायदि उहो कारण हो जो हिन सिंध जो वजूद मेसारजण बर्दाश्त न कयो। शाह लतीफ़ जो त हू वॾो शिदाई हो। शाह जे कलाम ऐं सुर सां त खेसि वालिहाना हद ताईं लॻा हो। ससुई ऐं कोहारी संदसि कमज़ोरी हूंदा हुया। जिस्मानी मुंहं जी सूंहं सोभिया सां गॾु खेसि सोज़ ऐं सुर जी ॾात बि वाह जो हुई। मूंखेसि अक्सर निजी महदूद ऐं आम महफ़िलुनि में ॻाईंदे ॿुधो। जे सोज़ ऐं संजा सां ससुई शाह जी कोहारीअ में ॻाईंदो हो सो छे हूंदो हो। उस्ताद उमीद अली मरहम संदसि पसंदीदा फ़नकार हो। पंहिंजे हर मेड़ ऐं फंक्शन में हुनखे ज़रूरु घुराईंदो हो। मरहम उमीद अली ऐं पीरज़ादे अब्दुल सत्तार खे आख़िरी दफ़ो मूं गॾु ॻाईंदे हिकु महफ़िल में हैदराबाद में ॿुधो। संदसि फर्ज़ंद गफ़ूर जी शादीअ जी तक़रीब में जा सिविल लाइन वारे ॼामोट जे बंगले में थी हुई। शाह जी ससुई संदसि किरदार ते शख़्सी घणो असरु विधो। नींहं ऐं निहठाई संदसि किरदार जा मुख्य रुख हुया। संदसि नंढे हूंदे जो डॉक्टर छबलाणीअ सां इश्क तंहिं ज़माने जी सिंध में हिकु किसे ऐं दास्तान जियां पखिड़िजी वियो हो। संदसि उहो इश्क कुराड़प जूं मंज़िलूं तइ कंदो आख़िरी दम ताईं हलियो। शायदि उन इश्क ऐं नींहं ई सुपरीअ सिंध सां नातो निभाइणु सेखारियुसि। ससुईअ जा घोरी जान जतन तां जेके इश्क कंदा आहिनि उहे नफ़रत न ॼाणंदा आहिनि ऐं निहठाई संदन शेवो हूंदो आहे। उहे ॿई ख़ूबियूं मुमिया अब्दुल सत्तार में बदर जा उत्तम ॾिठियूं। वॾाईअ खे वेझो न अचणु ॾिनई, नफ़रत कंहिंसां न कयाई। संदसि दुश्मन ई खांसि महफ़ूज़ हूंदो हो, छो जो हू कीनू ऐं कुल्फ़त न रखंदो हो। शाह साईंअ सां सिक ऐं श्रद्धा जो उन खां वधीक ॿियो कहिड़ो सबूत थी सघे थो जो संदसि हुकूमत जे ॾींहंनि में ई भिट शाह सकाफ़ती मर्कज़ जी रिथा मंज़ूर थी ऐं अमल हेठि आई। पहिरें साल ई बजट में 1952-53 उन लाइ 25 लख रुपयनि जी रक़म मख़सूस कराया हुयाईं। भिट शाह सकाफ़ती मर्कज़ खां अलावा हिन जी हुकूमत जो अदब ऐं सकाफ़त लाइ नुमाया कारनामो सिंधी अदबी बोर्ड जो क़याम ऐं उन लाइ रक़म जी मौजूदात आहे। हिन ई अदबी बोर्ड जे नई सिर तश्कील मंज़ूर कराई ऐं उनखे उन वक़्त जी नई ऐं जदीद लाइन ते हलाइण जो प्रोग्राम बहाल कयो। उन खां सवाइ पाकिस्तान खां अॻु हिन सिंध यूनिवर्सिटीअ जे क़याम लाइ जे कोशिशूं कयूं से बि सिंध जे हमअसर तारीख़ जो अणमिट हिसो आहिनि। मियां सतार जमहूरियत ऐं सूबनि जी ख़ुदमुख़्तारीअ जो केतिरो क़ाइल हो, उन जो हिकु मिसाल त संदसि 1 यूनिट ठहण महिल अख़्तियार कयल मौक़िफ़ मां बि मिले थो। पर उन में जज़्बात ऐं जोश जो घणो दख़ल आहे। सिंध जे पस मंज़र खां सवाइ ॾिसबो त बि हिन जो किरदारु उन ॾिस में साराह जोॻो ऐं क़ाबिल सद तहसीन आहे।
पाकिस्तान जे पहिरें वज़ीर क़ानून जे हैसियत में हिन आइन साहिब असेंबली पहिरीं में जो आइन जो मुसवदो पेश कयो, जंहिं ते 1952 ईस्वीअ खां बहस शुरू थी चुको हो ऐं 1952 ईस्वी वारो आइन जो मुसवदो जे नाले सां मशहूरु आहे ऐं घणे भाङे मंज़ूर थी चुको हो ऐं उन ते को बि इख़्तिलाफ़ राय न हो। उन ख़ौफ़ खां ई त मतां उहो मंज़ूर थी लागू थिए, कामोरा शाही ऐं फ़ौजी साज़िश सां आइन साज़ असेंबली टोड़ी वई। उन आइन जे निफ़ाज़ सां असांखे न रुॻो सूबाई ख़ुदमुख़्तारीअ जो मसइलो पर ज़ुबान जो मसइलो बि इत्मीनान जोगी हद ताईं हल थियल मिलंदा। जन वटि बि उन आइन जी कापी हूंदी से मुंहिंजी राय जी ताईद करे सघनि था। अॼु असां वटां उहो माठो मुहबत कंदड़ मंश मोकिलाए वियो आहे। सिंधी सकाफ़त ऐं अदीब लाइ लाफ़ानी ख़िदमतूं कंदड़ सिंध जो फर्ज़ंद फ़ौत थी वियो आहे, पर हू हयात आहे। जेसीं ताईं सिंध यूनिवर्सिटी आहे, जेसीं ताईं भिटशा सकाफ़त मर्कज़ ऐं उत लॻंदड़ मेड़ा आहिनि, जेसीं ताईं सिंधी अदबी बोर्ड ऐं उन जूं ख़िदमतूं जारी आहिनि, जेसीं ताईं 1 यूनिट जूं तल्ख़ यादूं रहंदियूं, तेसीं ताईं हू जीअरो रहंदो। हिन जो नालो सिंध जे तारीख़ में अणमिट मस सां लिखिजी चुको आहे। सुपरी तां पाण घोरण वारा बि कॾहिं मुआ आहिनि। रोज़ाना हिलाल पाकिस्तान, कराची, सिंध।